नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊँ आया बिशारत सुमरो आया संझा सैयद हल्ला से हेडलाइंस है। सुप्रीम कोर्ट चीफ इलेक्शन कमिश्नर जी मुक़ररी खिलाफ दरख्वास्त रद्द करे छॾी। जस्टिस उमर अता बंदियाल जी सरबराही में बरुकनी बेंच ॿुधणी कई। दरख्वास्त ते सुप्रीम कोर्ट रजिस्ट्री ऑफिस जा एतराज़ बरक़रार। चीफ इलेक्शन कमिश्नर जी मुक़ररी बाबति दरख्वास्त ॿुधण जोगी नाहे, सुप्रीम कोर्ट जा रिमार्क्स। अगूड़े बड़े वजीर कायम अली शाह खिलाफ शहदादपुर में जमीन अलॉटमेंट वारो मामलो नैब प्रोसिक्यूटर चवे तो जवाबदार खिलाफ एक रेफरेंस दाखिल थी चुको है। कायम अली शाह ऐं ॿियनि खिलाफ रेफरेंस दाखिल करण लाइ जांच कई पई वञे। अदालत पारां नैब प्रोसिक्यूटर सखर ते कावड़ जो इज़हार, जेकॾहिं कायम अली शाह जी जांच में ज़रूरत नाहे त केस खे ख़त्म कयो। नैब खे कायम अली शाह खे गिरफ़्तार नाहे करणो त केस हलाइण जी ज़रूरत नाहे। जस्टिस इक़बाल कलोड़ो जा ॿुधणी दौरान रिमार्क्स। मुल्क में कोरोना वायरस की चौथी लहर कहर बणिजी वई। कातिल कोरोना विगे वधीक 73 मरीज़ फ़ौतुनि जो अंग 26,938 थी वियो। 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस जा 2,714 नवां केस रिपोर्ट। मजमूई अंग 12,12,809 थी वियो। हेत ताईं 11,08,339 मरीज़ वायरस के शिकस्त ॾेई सेहतियाब थी चुका। सिंध रेंजर्स ऐं पुलिस जी कराची जे इलाइक़े कोरंगी में गॾियल कार्रवाई। मंशियात जो विकिरो कंदड़ जवाबदार सफजल खान गिरफ़्तार। रेंजर्स तर्जमान चवे तो जवाबदार मंशियात हब ऐं ठटोका कराची में सप्लाई कंदो हो। कराची में कहर जी गर्मी जारी। गर्मी पर 40 डिग्री रिकॉर्ड। मौसमियात खाते कराची में गर्मी की शिदत सुभाणे ताईं जारी रहने की अटकती कर छॾी। डायरेक्टर मौसमियात चवे तो गर्मी जो ज़ोर सुभाणे शाम ताईं घटिजण जो इम्कान है। मदेजी में कलोड़ा मंगणे जा तकरार ता कतल थी वियल 3 ॼणनि जे कतल जी FIR दाख़िल। अब्दुल हफीज़ कलोड़ो, रमज़ान कलोड़ो, कुर्बान कलोड़ो, बशीर, सोहेल, आसिफ कलोड़ो समेत 9 ॼणा सुञातल ऐं 3 अणसुञातलनि खे नामज़द कयो वियो। 3 ॾींहं अॻु कलोड़ा मंगणे जा तकरार ता 3 ॼणा कतल थिया हुआ। मीरपुर माथिले वेझो ॻोठ इस्माइल महर मां हथियार बंदन था मुबैना तौर औरत हुआ। हथियार बंदन सां मज़ाहिमत औरत खंडुल महर जी अमड़ ज़ख़्मी। औरत जे वारसनि जो चवणु आहे त महर बिरादरी सां तालुक़ रखंदड़ जवाबदारनि घरनि ते काह करे खंडुल महर खे अगवा कयो आहे।